तो नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं त SSP शिकारपुर के हुक्म ते SHO मदई जी उबैदुल्ला धारेजो साहब शहर में अस्पताल के MS ऐं ॿिए अमले के साण करे शहर जो दौरो कियो, जैमें इन शहरनि तोड़े दुकानदारनि के ॾिनल SOP तहत पाबंदी से मास्क पाइण लाइ हिदायतूं जारी कयूं। उन मौके ते असांजे सचाई न्यूज़ के रिपोर्टर इलाही बख्श भुट्टो SHO मदई जी तोड़े शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त उहा ॾिसूं त शहरी उन बाबत छा था चवनि। ये गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान के तरफा एक हिदायतूं जारी कई वयूं आहिनि, जंहिंमें कल मीटिंग थियूं तालुके लेवल ते, ज़िले लेवल ते, डिवीज़न लेवल ते, तो गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान की तरफा हर माण्हू के मास्क लाज़मी करार ॾिनो वियो आहे। हिन बीमारी पूरी वर्ल्ड में बीमारी हली रही है, हिन वबा खां बचण जे लाइ हर माण्हू ते मास्क लाज़मी करार ॾिनो वियो आहे। जेको मास्क न पाईंदो उनके खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। भला असांजे शहर में इलाही आहे मास्क कोन हो, आम भी माण्हू घुमनि था मास्क कोन हो, होटल ते टाउन के मास्क कोन हो। इन बारे में असां अॼु खां इन्हनि ते कमु शुरू कयो आहे। तव्हां शाही बाज़ार में तक़रीबन कपड़ा मार्केट में सुनारा बाज़ार में काफ़ी माण्हुनि खे जेको आहे सो हिदायतूं भी कयूं आहिनि ऐं काफ़ी खे जेको आहे सो तंबीह भी कई आहे। इंशाअल्लाह इन ते अमल थींदो, जेको न कंदो उन खिलाफ़ कानूनी कार्रवाई कई वेंदी। जेके दुकान खुलियल आहिनि माना मास्क पाइनि, दुकान खोलनि था, होटल भी खोलनि, फिल्मूं विल्मूं हलाइनि, होटल ऐं पंहिंजो हजाम बिल्कुलु बंदि आहिनि। उन्हनि लाइ काई भी रिआयत न आहे गवर्नमेंट की तरफ़ां। वधीक लाहे अमल जेको आहे सभु राति गवर्नमेंट ऑफ सिंध की तरफ़ां लॉकडाउन जी सां कयो वेंदो। वालेकुम सलाम। हाँ लाए रखियमि साईं, चांहि था पियूं हाणे। मास्क कोने को वहाँ तकल में मास्क रह जी शहर में। अच्छा अस्पताल शहर में स्टाइल हाँ मास्क तकल में थिया न पतो। हाँ तकल में थिया हाणे मौजूद हूंदो किथे में वठी आ चेंज करणो बदला ॿियो वठूं था पिया, उनखे पायूं था पिया। साहब थियो आहे जेको मास्क पायो। हाँ सर तव्हां कोने को। हाँ असांखे बि आहे। न पतो न आहे। ठीक आहे ठीक आहे। न हिन वक़्तु मास्क पातो न हूंदो। ठीक आहे दा छा चवणु चाहो था इन साहब खे। अदा इन साहब के चवण था चवनि असांजे माना अस्पताल जो MS आहे बग़ैर मास्क जो घुमी रहियो आहे, त इन मां साबित आहे त इहो साईं खे चवां ॿियनि खे छा ॾसींदो या ॿियनि खे कहिड़ो सबक़ मिलंदो त साईं मास्क पाए घुमो। हरूभरू माण्हुनि खे ब्लैकमेल था कनि, हरूभरू वायरस आहे बि न, हरूभरू खा मखा छड़ो मास्क पायो, हीअं कयो, न त दुकान बंदि कयो, न त सील था कयूं, छड़ो कमाई जो ज़रियो ठाहियो अथऊं। के कमाई जो ज़रियो ठाहियो आहे? इहो हुकूमत कमाई जो ज़रियो ठाहियो आहे, ॿियो कंहिं ठाहियो आहे? हाणे असां मास्क लाइ थी मानी खाधीसीं इन जे करे। साईं तबियत सही न आहे इन जे करे, इन जो जेको आहे नी साह थो मुझे इन जे करे। मास्क पाए भाउ पातल आहे, गर्मी आहे न भाउ जी, गर्मी जे करे थोड़ा थो दे साथ मुझे। हाँ वो हुक्म नहीं हुआ तो मास्क पाए वियो।